कासिम उनकी बावकार महबूबा साबुल उनके राजदान कासिम के सलाम पेश करण लाइ गॾु थिया आहियूं। कासिम हुनजी ज़िंदगी में पाछे जी मौजूद रहियो, बल्कि ईअं चइजे त सहूलतकार हो। साबुल ऐं ख़लीफ़े नबी बख्श कासिम जे विच में जेके पंध खुटा उहे कासिम खुटाया। ख़लीफ़ो नबी बख्श ते मूंखे ॻाल्हाइण लाइ मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं को आशिक़ पंहिंजे महबूब जे हुस्न ते ॻाल्हाए, उनजे हसीन अंगनि ते ॻाल्हाए, उनजे रूप रंग ते ॻाल्हाए, उनजे अदाउनि ते ॻाल्हाए। ख़लीफ़ो नबी बख्श कासिम नादिया कमान थी हूंदी 1976 में, अॼु खां 50 साल पहिरीं रोमानिया जी हिकिड़ी करतबबाज़ उनजे ढकण जहिड़नि जेके अंग ढकिया वेंदा आहिनि, ढकण जहिड़नि अंगनि ते कपिड़े जी लीर लॻी हूंदी, पर ॾिसण वारे खे हू पंहिंजे फ़न में ईअं मोहींदी हुई जो हुनजी ओघड़ नज़र न ईंदी, हुनजो फ़न नज़र ईंदो, हुनजो जेको आर्ट हूंदो उहो नज़र ईंदो। ॾिसण वारो हुनजे आर्ट मंझां अखी न कढी सघंदो। ख़लीफ़े नबी बख्श कासिम जी शाइरीअ में रोमांस ईअं आहे, उनजी शाइरीअ में उगाड़प ईअं आहे जो तव्हां उनखे महसूसु न करे सघंदो। शेर पढ़िजे थो, पर उन शेर जी जॾहिं कैफ़ियत में माण्हू महसूसु करे थो तो छा चई थो वञे। मींहं टिमायसि मांगड़ी नेण टिमायसि नीअं, सर चुनी गल कंचरो पुसियसि पांधन सी, बांध निकूड़सि कपिड़ा। तव्हां कंहिं फिल्म जे सीन जो तसवर कयो, तव्हांजे साम्हूं महबूब मींहं में पुसी वञे, उनजा सॼा कपिड़ा पुसी वञनि पिया। कांध निकूड़सि कपिड़ा हाज़िर वेही ही, कपिड़ा लाहे ॾे त माण्हू हुनखे निकूड़े वेही। इहा हुनजे फ़न जी नाज़की आहे, इहो हुनजे फ़न जो कमाल आहे जो हू इहे ॾुखियूं ॾुखियूं शयूं वॾी कारीगरी सां पेश करे वियो ऐं उन्हनि जो इज़हार करे वियो। उर्दू शाइरीअ में उहो जॾहिं इन लीके खे क्रॉस करे वेंदो आहे त पोइ उनखे चइबो आहे मुतबज़ल शाइरी, जेका उनखां ईअं हटी वेंदी आहे। ऐं ख़लीफ़ो साहब पंहिंजे फ़न सबबु उन महराज ते बीठो आहे। रात सारस ॿोलिया दरिया पहले दंग, रात सारस ॿोलिया दरिया पहले दंग, में सुतोड़ी सपनों लातो मारी अर्गत बह गई अंग। दरिया जे ॿिए किनारे ते राति सारस जिन ॾिठा हूंदा त उहे पाण में जीअं ॻिचियूं मिलाईंदा आहिनि। राति सारस ॿोलिया दरिया पहले दंग, में सुतोड़ी सपनों लादो मारी अर्गत बह गई अंग। ते राति दरिया जे उन पासे सारस ॻाल्हाया, मूं सुते सपनो लधो, मुंहिंजे अंग ते काराई वई। रात कूंजा करेड़ियो टोली टोली टीस, में सुतोड़ी सपनो लादो मारी उरले भागी ईस। मूं सुते सपनो लधो ऐं छिरक भरियो त मुंहिंजी खट टुटी। हेॾो हुनरमंद शाइर जेको पंहिंजी हुनरमंदी में तव्हांखे इहो मौक़ो ई नथो ॾिए जो हुनमें मौजूदु उगाड़प ॾिसी सघो, इहो हुनजी हुनरमंदी जो महराज आहे। पर उहो हुनरमंद शाइर गुम थी वियो। उनजे गुम थी वञण जा सबबु एॾा ॾुखिया आहिनि जिन ते असीं हींअर अॼु हिन दौर में बि ॻाल्हाए नथा सघूं। ख़लीफ़ो नबी बख्श कासिम गुम छो थियो, उन ते ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो आहे। बेदे मन जेको चूज़ो बंदि हूंदो आहे न, उनखे उहा ई दुनिया लॻंदी आहे। पर बेज़ो टुटंदो आहे, उनखे तकलीफ़ थींदी आहे, पर उहो वॾो जहान ॾिसंदो आहे। उहो बेदो असीं अॼु बि टोड़े नथा सघूं। खूह में जेको ॾेडर किरियो पियो आहे, उनखे आसमान एतिरो ई नज़र ईंदो आहे जेतिरो खूह मां नज़र ईंदो आहे। ख़लीफ़े नबी बख्श कासिम सां बि इहो ई थी आहे, पर असांखां ईंदड़ नसुल थी सघे थो उन ते ॻाल्हायूं। ऐं ॿियो ख़लीफ़े जी शाइरी में तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। ख़लीफ़ो हा जामी खे मूं गुज़ारिश कई, जामी चयो अॼु त ॾुखियूं ॻाल्हियूं कजनि, मुंहिंजो पोइ उहो पाण न ॻाल्हाईंदासीं त पोइ ॿियो केरु ॻाल्हाईंदो, पाण खे ॻाल्हाइणु घुरिजे। जामी खे गुज़ारिश कई आहे मूं। ताड़ी वॼायो, बेदो ठोड़ायो। त पोइ हीअं आहे अयूब शेख साहब,
हिकिड़ी वॾी कारीगरी सां उन दोस्त ॻाल्हि कई जंग जो मंज़रनामो पेश कयो पर सिंध जी तारीख़ जी हिकिड़ी ॾुखी हक़ीक़त इहा आहे त असीं 3500 सालनि खां असांजो कब्ज़ो हिकिड़ो कब्ज़ागीर ॿिए कब्ज़ागीर जे हवाले करे थो हिकिड़े कब्ज़ागीर खां ॿिए कब्ज़ागीर जे हवाले थिए थो ऐं ॿी सिंध जी ॾुखे मां ॾुखी हक़ीक़त इहा आहे त असांजा ज़हन वॾनि मुक़बरनि जे क़बरुनि सां ॿधा वॾी बेचारो गाॾी में चढ़ियल माण्हू पोरियत खां 10 रुपया ॾन वठे थो इहा ग़ुलामी जी बदतरीन शिकिल आहे जॾहिं असीं इन वञा निकिरी ईंदासीं त